पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे ऐं असीं वरी साॻी सुवाल ते पाण अचूं था। असांजो महिमान आहे पहिरें सुमरो सिंधियाणी तहरीक जी अॻुवान आहे। हा, पहिरें पंहिंजी गुफ़्तगू जारी रखो। जी हाँ, सियासत ख़ासि तौर ते असांजे समाज में औरत जे लाइ हिकु अहम पासो आहे। उनखे सम्झणु, उन ते गौर करणु, हर पासे खां उनखे सम्झणु। जीअं त इल्मु जेको आहे उहो असां सॼी उमिरि बि जेकॾहिं ॾेई छॾियूं त पूरो इल्मु असां हासिलु नथा करे सघूं, पर असां आस्ते आस्ते जेका मश्क आहे इल्मु हासिलु करण जी, ॼाण हासिलु करण जी, उन तसलसल खे जेकॾहिं बरक़रार रखंदासीं त असां तारीख़ में चंद उन्हनि माण्हुनि में ज़रूरु शामिलु थींदासीं जेकी हिन वाट ते हली करे पंहिंजी सॼी ज़िंदगी अर्पनि था, पंहिंजी ज़िंदगी अर्पे जी ऐं हाँ, पंहिंजी मंज़िल हासिलु कनि था। बिल्कुलु फर्स्ट क्लास। पर हाणे सवाल ही थो पैदा थिए त सिंध अंदरि या सॼे पाकिस्तान अंदरि जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जी औरत विंग्स आहिनि, सभिनी जूं आहिनि। त सिंधियाणी तहरीक जो एॾो शुरू खां वठी हींअर ताईं एॾो जाहो जलाल हुजणु ऐं एॾी जेको आहे सो वॾे रूह जज़्बे सां कमु करणु ऐं उनखां पोइ हेॾो सारो उनजो तादाद, उनजी हेॾी सारी तंज़ीम ऐं पोइ उनखां पोइ जिदोजहद, ॿियूं बि तंज़ीमूं छा वॾियूं तंज़ीमूं, वॾियूं पार्टियूं आहिनि। छा आहे तव्हां कहिड़ी का जादू जी का लठ आहे छा? हा, बिल्कुलु। जो हेॾो सिंधियाणी तहरीक खे तव्हां आसमान ते पहुचाए छॾियो आहे। जी हाँ, इहा जादुई लठ जेका आहे असांखे एतमाद आहे पंहिंजो पाण ते। असांखे फ़ैसिला साज़ीअ में जेको हिसेदारी मिले थी या जेके फ़ैसिला आहिनि, अहम फ़ैसिला, उहे बि सिंधियाणी तहरीक जे ई अॻियां रखिया वेंदा आहिनि। हुननि जी राय बि राय खे बि मुकमल अख़्तियार आहे त उन ते अमल कयो वञे त इहा वॾी ताक़त हूंदी आहे हर इंसान जे लाइ। ऐं रसूल बख्श पलियो साहब जेको रूह फूकियो आहे अवामी तहरीक में, उहो सिंधियाणी तहरीक जी सूरत में फूकियो आहे। सिंधियाणी तहरीक, सिंध जी औरत अहिड़ी ताक़त या अहिड़ी नुमाइंदगी अॻियां हली करे सघे थी जेके हिन मुआशिरे जे पेचीदा जेके मसइला आहिनि या लिकल मसइला आहिनि उन्हनि खे निर्वार करे बहितरीअ जे तरफ़ वधाए सघे थी। उन जे लाइ औरत जो असांजे समाज में जिते औरत खे कारो करे मारियो वञे, संग चटीअ में ॾिनो वञे, औरत जी तालीम ते पाबंदी हुजे, औरत जे ॻाल्हाइण ते, घरनि जे अंदरि ॻाल्हाइण ते पाबंदी हुजे, या फ़ैसिलनि में उन्हनि जे राय या अख़्तियार या उनजो जेको इज़हार आहे उन ते बि पाबंदी हुजे, उते अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक में हिकिड़ो नओं रूप फूके थी। उहा तरबियत अहिड़े तरीक़े सां करे थी जो औरत खे मुकमल इंसान हुजण जो हिकिड़ो सबूत ॾिए थी अमली तौर। ऐं आहे बि अवामी तहरीक में। सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक जो हिकिड़ो मज़बूत महाज़ आहे, अहिड़ो महाज़ जेको फ़ैसिला बि करे थो। आहे ठीकु आहे, हिकु पॉलिटिकल पार्टी आहे अवामी तहरीक, तमामु जो महाज़ आहे सिंधियाणी तहरीक ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी रस्तो आहे, पोइ वरी मंज़िल आहे जेका तव्हांजी पार्टी जो तयन करे छॾियो आहे, अवामी तहरीक करे छॾियो आहे, उहो थींदो। यकीन आहे। औरतुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? औरतुनि खे हिन मुआशिरे जी घुट बुसट मां निजात मिलंदी। उहो मुकमल इंसान थी करे हर शोबे में पंहिंजो पाण मल्हाईंदियूं, समाज में बहितरी आणींदियूं। जीअं हिकिड़ी चवणी बि मशहूरु आहे त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, जेकॾहिं औरत पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो, पर मां चवंदसि त पूरो मुआशिरो पढ़ियो। हिकु उहा औरत पंहिंजे पूरे मुआशिरे खे पढ़ाए सघे थी। हुन वटि जेके सलाहियतूं आहिनि मर्दनि जे निस्बतनि वधीक आहिनि। हुन में जेका सेंसिटिविटी आहे या सोच सम्झ या फ़िक्र या गहराई में वञण जी जेका क़ुवत ऐं ताक़त आहे, ऐं गॾोगॾु वरी हुन सां अहसास बि, ममता बि, प्यार बि, पाबूह बि, उहे सभु शयूं मिलाए करे हिकिड़ी ताक़त जो जनमु ॾियनि थियूं। ऐं उहा ताक़त औरत जे हथ में कुदरती तौरु आहे। उनजी सलाहियतुनि खे जेकॾहिं उन तरीक़े सां इस्तेमालु कजे ऐं उन्हनि मां फ़ाइदो वठिजे त न सिर्फ़ु औरतूं पर मुआशिरे जा जेके मर्द आहिनि उहे बि। मर्दनि जी मर्द जी, औरत जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? औरत हिन घुट बुसट मां साह खणी सघंदी, पढ़ंदी लिखंदी, पंहिंजा फ़ैसिला करे सघंदी, जेके पाबंदियूं आहिनि से ख़तमु थींदियूं। ऐं पाण त चाहियूं था जेका मुल्क जूं वागूं आहिनि उहे बि औरत जे हथ में अचनि त उहो बहितर तरीक़े सां सॼे कारवां खे हलाए सघे। अच्छा, हाणे असां त ॾिठा आहिनि सिंधियाणी तहरीक जा वॾा हुजूम, वॾा जलसा, वॾा प्रोग्राम, हज़ार जी तादाद में तव्हांजो गॾु थियणु, जोश जज़्बो वलवलो, त छा जेको तव्हां अमली तरह कमु कयो था उते औरतुनि में, सिंधियाणियुनि में, ॻोठनि में तव्हां वञो था, तव्हां तालीमी इदारनि में कमु कयो था, त तव्हां जिते बि वञो था त तव्हां जंहिंसां बि पंहिंजे तंज़ीमी हवाले सां तव्हां पंहिंजो जेको पैगाम पहुचायो था उहो तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ जल्दी सिंधियाणी तहरीक जूं मेंबर थी वञनि थियूं या तव्हांखे कंहिं मुश्किलात में ॻोल्हणो पवे थो हिन मुआशिरे में? औरतूं जेके आहिनि उन ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां असीं वञूं था औरतुनि ताईं या
असांजे घर ताईं कोई अचे थो या कंहिंसां इतफ़ाक़नि का ॻाल्हि थिए थी ऐं हिन क़िस्म जी का ॻाल्हि निकिरे बि थी त औरतूं उन अहसास खे उन जज़्बे खे या उन ताक़त खे पूरी तरह सम्झी वठनि थियूं ऐं मुतासिर थी वञनि थियूं छो त उहा उन्हनि जे जेको आहे ज़ुल्म जबर जेको उनजे मथां सालनि खां वठी थिए थो उनखे हू सम्झनि थियूं ऐं उन मां निजात जो रस्तो इनखे ई सम्झनि थियूं पयूं ऐं ताक़त बि पर उन्हनि वटि जेका रुकावट अचे थी उहा आहे उन्हनि जे घर जा मर्द जेके उन्हनि खे इजाज़त नथा ॾियनि ऐं केतिरियूं औरतूं जेके पाण सां हलंदियूं आहिनि या टेबलोस कंदियूं आहिनि या को किथे का तकरीर करे विधऊं त आहिस्ते आहिस्ते अॻियां हली करे उन्हनि खे मुश्किल इहा ईंदी आहे असांजे घर जा मर्द इजाज़त नथा ॾियनि पर ज़हनी ऐं जिस्मानी तरह औरतूं असां सां गॾु हूंदियूं आहिनि पंहिंजे नज़रिए खे पंहिंजी वाट खे पंहिंजी ॻाल्हि खे सम्झनि थियूं ऐं औरत जी आज़ादीअ खे ई हू जेको आहे यकीनी तौरु मुल्क जी ऐं क़ौम जी आज़ादी सम्झनि थियूं। नाज़रीन असांजी गुफ़्तगू जारी आहे ऐं हिते असां वठूं था मुख़्तसिर साही